जहर जिंदगी सामू तो पहिरियां ई चयो तुंहिंजी कुड़ी दंबाए त तूं असांजी ॻाल्हि मञी थी? हाँ यार कहिड़ी ख़बर हुई त मुंहिंजे पेरे जो घरो आहे। पुट सब किस्मत जा खेल आहे, माण्हू छा थो करे सघे। तुंहिंजी शादी तबाह थी वेंदी पर वेचारी सकीना उनखे पंहिंजी धीउ जी शादीअ जी आस हुई जेका उनजे दिल में दफ़न थी वई। अम्मा हिन वक्त मीरा मथां छा गुज़रंदी हूंदी? अदी तू सुबह सवेर मीरा वटि वञा ऐं उनखे दिलासो ॾिजां। असुल सदमो त उनखे रसियो आहे। अॼु बि उनखे ॾाढा दिलासा ॾिनमि पर मीरा जी अखियुनि मां पाणी बीहे ई कोन थो। मां जी दादली में गुरबत में भी सुख ॾियण जी पूरी कोशिश कई। हाँ बाबा मीरा के वध में वध खुश रखण जी कोशिश कई हुई। मौत तो बरहक आहे पर जेकर कुछ ॾींहं चाची सकीना के मौत न अचे हा न अदारबन जी शादी भी थी वञे। मुंहिंजी शादी जो ख़ैर आया था मां त हिन वक़्तु मीरा जो सोचां पियो त उन मथां हिन वक़्तु छा गुज़रंदी हूंदी। या लाली ऐं ग़ुलाम त उन वीचारी खे ॾंप ॾींदा हूंदा। ॾंप अदारबन तूं दिल न लाए अञा त चाचो अलण ज़िंदा वेठो आहे। हू भाॼाई मीरा खे कुझु बि थियण न ॾींदो। खुदा कंदो त भाॼाई मीरा पंहिंजो पाण खे संभाले वठे। हा बा अञा अदा अलण वेठो आहे, पठाणी आहे, मां आहियां, तूं आहीं। तूं छा थो सम्झी असां ईअं मीरा खे छॾे ॾींदासीं अकेले? अदा तू घबराए न, मीरा वटि मां हूंदसि ऐं जेकॾहिं मां घर आयमि न त अम्मा खे मोकिलींदमि। खुदा कंदो त तमामु जल्द मीरा पंहिंजे माउ जे सदमे मां ॿाहिरि अची वेंदी इंशाअल्लाह। तो सही बाबा ओ बा खेरू पानी खारे न ढकी में दिखाई देता है। पानी के छद तू उठ तो सही। अम्मा भली आई है उठ तू वे। न चाचा मां सही आया। अम्मा तू वे मां इन भाई खां पुछा तो तू के रही किथा आई आई वे तू वे। बाबा हिन वक्त मां भी थकल आहियां त कलसूम भी थकल आहे। हिन वक्त सब आराम था कयूं, बाक़ी जेको भी हाल वाल आहे सुबुह जो तोखे ॿुधाईंदी। ठीक है खैरू सब आराम त कयूं था पर मानी त खाईंदो न। न बाबा वाट ते पंहिंजे दोस्त सिकू वटि मानी खाई आया आहियूं, हाणे बस आराम कंदासीं। अम्मा तू इते आराम कर, मां ऐं खैरू इते सुम्हूं था। चाचा जेकॾहिं टी खट नाहे त मूंखे हेठि पट ते बिस्तर विछाए ॾियो। तव्हां ॿई ॼणा हिकिड़ी खट ते कीअं सुम्हंदा? कलसूम खट आहे पर बाबा मूंसां गॾु सुम्हंदो। ही मुंहिंजो पीउ न पर दोस्त आहे दोस्त। अम्मा मूंखे ख़बर आई त खैरू थिका थाबा खाई आधी रात जो घर ईंदो आहे, इन करे मूं ॿाहिरियों दर खुलियो ई रखियो ऐं हिन निभागे लाइ मूं मानी बि रखी छॾी ऐं बिस्तर विछाए छॾी। उहो उन करे त मां मानी खाई ऐं सुम्ही रहां, बाबा खे कोन जगायां। बाबा खे जेकॾहिं जागायो अथमि त सिर्फ़ु तुंहिंजे करे। पुट तूं हाणे वधीक सोच न, असां ॿई सुम्हूं था, तूं बि आराम कर। अम्मा तू इते छा थी करी? पुट तुझी कबर पई खोटियां। मुझी कबर? हाँ पुट तुझी कबर। पर अम्मा मां तो तुझा पुट आया, मुझी कबर छो? मुझी कबर छो? जॾहिं मां तुझी कबर खोटरे बीहंदसि न तोखे खणी अची मुंहिंजे भर में दफ़न कंदा।
पोइ मां तोखां पुछंदासि त मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हुयो त तो मूंखे मारियो हाँ? छा थियो गुलाम, छा थियो? आखिर तू ख्वाब में छा ॾिठो? मां मरण नथो चाहियां, नथो मरण चाहियां। गुलाम तोखे केर नथो मारे, अच्छा यो छो पियो ॾिनी? लाली मूं ॾिठो आहे त मां कब्रिस्तान में विया, उते कब्रिस्तान में अमा मिली आहे। अमा मूंखां में क़ब्र बि खोटे ऐं चए पई त तूं बि तमामु जल्द हिते दफ़न थी थिए। मां मरण नथो चाहियां लाली, लाली मूंखे बचाए, लाली मूंखे बचाए, लाली। मूंखे मार दो। अल्लाह खाना दाऊदी कॾहिं कॾहिं कंहिंजे मथां अंधो भरोसो करणु पाण खे माराए विझंदो आहे। जीअं मूंसां थियो, उहो त मूंखे मारे चुकी हुई, पर हे त रब जा करम आहिनि जो न मूंखे हयाती ॾिनी, जो अॼु मां तव्हांजे साम्हूं जीअरो वेठो आहियां। खान माई त तव्हांखे पंहिंजे पार में मराए चुकी आहे। तव्हांजी चङी हुई तव्हां असांजे विच में वेठा आहियो। तव्हांजी वठवठा में इहो रमज़ान बि असांजे हथनि मां निकिरी वियो। लाउती छो परेशान थियो? वॾी दर्स घुमण फिरण जहिड़ो थियां, उन खां पोइ इहे सभु गिदड़ ओड़कीअ में फसाए तोखे हिते आणे ॾींदुसि। उन खां पोइ तव्हां ॿई उन सां जेको बि हशर कयो, उबतो टंगियो न, सुबतो टंगियो न, भले कुटको ॾियो, उहो तव्हांजे मथां आहे। अलावाल खैरू जी का खबर चार पई या न? खैरू जी खबर चाल है यार वयला पूरे यार अचे पियो। सरकार जी बादशाही जो खैर यार खैरू सां मिली आए? ड्राइवर मिलियो हुयो, हुन ॿुधायो त खैरूअ खे अहिड़े बयाबान हंधि छॾे आयो आहियां जिथां हुनखे वापसि अचण लाइ 2 ॾींहं लॻंदा। खैरू पको कमु कंदो, छोरी जी क़बर उते वञी खणंदो जिते हालार ऐं उठ त छा, पर मलाकनि खे बि ख़बर न पवंदी। सरकार खैरू पंहिंजे कम खे किथे पहुचायो, इन जी जांच लाइ यारल वयल आहे। खैरू कमु पको कंदो। अदा वञा थो अचे, मां फ़िलहाल निकिरण थी करियो। मेरा कमाल खान मुखा नज़रूं चोराए हितां निकिरण जी न कर, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। कमाल खान तूं रुगो पंहिंजे किरदार खे साफ़ ऐं सुथरो रख, पोइ तोखे कंहिंखां नज़रूं चोराइण जी ज़रूरत ई कान पवंदी। अदा साईं, तव्हां हिकु नंढड़ी ग़लती जे करे मुंहिंजे किरदार जे मथां अहिड़ो कारो दाग हणी छॾियो आहे जेको सॼी ज़िंदगी थोपंदो ई कोन। भले मां पंहिंजे किरदार खे साफ़ रखां, परे खां इहो कारो दाग चेहरे ते नज़र थो अचे। माण्हू ग़लतीअ जी सज़ा मां सुधरंदो आहे, पर मूंखे अफ़सोस आहे कमाल खान जो तूं उन सज़ा खे पंहिंजी दिलि ते खणी वेठो आहीं। जंहिं सज़ा जो मां हक़दार ई न हुउसि, तव्हां मूंखे उहा सज़ा ॾिनी, पोइ उहा दिलि तां लहंदी ई कोन। कमाल खान मां वधीक तोसां बहस करणु कोन थो चाहियां, मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त हालार खे ज़हर ॾियण में किथे तुंहिंजा हथ त न आहिनि? जेकॾहिं मुंहिंजा हथ आहिनि न, त पोइ तव्हांखे पूरो हक़ आहे मुंहिंजा ई हथ कटण जो।
रईस गफ़ार खान मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो जेकॾहिं तुंहिंजा हथ निकिता त इंसाफ़ ख़ातिर तुंहिंजा हथ कपण खां कीबाईंदुसि कोन। हितां जे अमन खे बरक़रार रखण लाइ हिकिड़े पल जी बि देर न कंदुसि। मूंखे रस्ते तां हटाइण जो अमन जो बहानो न ॻोल्हियो रईस गफ़ार खान। पोइ खणो बंदूक ऐं हुन जो बारूद मुंहिंजे सीने में पार करे छॾियो। ही धन दौलत माल मिल्कियत ऐं ज़मीनुनि सां गॾु मुंहिंजो खून बि तव्हांखे माफ़ आहे। हिन जहान में बि छा पर हुन जहान में हिन नादान खे केरु सम्झाए त मां ही सब कुछ मिल्कियत ऐं धन दौलत जे करे थो कयां। हिन जी सख़्त मिज़ाजी हिन खे वॾे आड़ाह में विझंदी। अदारा बन मञूं था त असां सभिनी खां तोखे वधीक ॾुख आहे, पर ॾुख सुख त ज़िंदगी जो हिस्सो आहे। सभु ॾुख विसारे पोइ बि इंसान खे जीअणो पवंदो आहे। अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, चाची सकीना खे क़त्ल कयो न अदारा बन। हू त बीमार हुई, भला चाची सकीना जी कंहिंसां दुश्मनी आहे? केरु तो हुनखे मारे सघे? इहो कमु ग़ुलाम जो आहे। पुट भली केॾो बि कमीणो हुजे, पर हू पंहिंजी माउ खे नथो मारे सघे। इहे त तुंहिंजा अजाया वहम आहिनि। वहम न आहिनि। उन राति मूंखे निंड न पई अचे। निंड न अचण जे कारण मां ॿाहिरि निकिरी वियुसि। भला ॿाहिरि वञण खां पोइ तो छा ॾिठो? लुकमान ऐं कुर्बान खे मूं चाचा हलण वारनि जे दर जे भरिसां ॾिठो। जीअं ई उन्हनि जी नज़र मूं मथां पई त हू तकड़ा तकड़ा केॾां निकिरी विया। इहो इत्तफ़ाक़ बि थी सघे थो? इत्तफ़ाक़ न आहे अदा। मूंखे पूरी पक आहे त लुकमान ऐं कुर्बान चाची सकीना जा कातिल आहिनि ऐं इन्हनि इहो कमु ग़ुलाम जी चुर्च ते कयो आहे। अदारबन जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे न, त पोइ तमामु जल्द चाचा हलण जो लाश बि घर मां ई मिलंदो ऐं पोइ ग़ुलाम आज़ाद थी वेंदो। ग़ुलाम तोखां रिश्तो टोड़े ऐं पंहिंजी भेण जो रिश्तो लुकमान खे ॾींदो। न राणा न, कॾहिं न। मीरा मौजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। केर बि जेकॾहिं मीरा खे हासिल करण जी कोशिश कंदो त हुनजो ठिकाणो कब्रिस्तान हूंदो। कब्रिस्तान। मीरा खे हासिल करण लाइ जेकॾहिं मूंखे जहन्नम जी बाहि ॿारणी पई न, त पोइ बि ॿारींदुसि। मीरा खे कॾहिं कॾहिं बि ये ॿिए जो थियण न ॾींदुसि। कॾहिं न, कॾहिं बि न। सब्र कर अदा रब न। मीरा तुंहिंजी आहे ऐं तुंहिंजी रहंदी। पाण खे संभाल। सकीना जो दुख मूंखे झुरे ॾिठो आहे, पर छा कजे बाबा, रब जी रज़ा आहे। असांखे पंहिंजो पाण खे संभालणो पवंदो, जीअणो पवंदो बाबा। बाबा घणो ई थी पाण खे संभालण जी कोशिश कई, पर छा कया बाबा? अम्मा जी ओ केर दिल मां निकिरे ई नथी। हाँ तू सही थी चई। मुझे दिल में भी यही दर्द है। तो घट में घट हुआ तो जो खुशू ॾिसी वञे। हा
पोइ बि ठीकु हो, पर उहो त ये सब ॻाल्हियूं पंहिंजे हीअं में साथी दुनिया मां हली वई बाबा। सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री आख़िरी ख़ुशी बि अम्मा खे नसीब कोन थी बाबा। इहो ई ॾुख मूंखे रुवारे पियो बाबा। तूं छा थी सघी आहीं त सकीना जो मूंखे दुख न आहे जी हिन बदनसीब सां शादी कई सदाई दुखनि में कॾहिं ख़ुशियूं न ॾिठे हमेशह रंगी रंगी तकलीफ़ गम पंहिंजे हीअं में साले हिन दुनिया मां हली वई कॾहिं मूंखे मयार न ॾिने सागर विछड़ी नदी मोहब्बत थी गुलाम जेकर तुझी यही हालत रही तो असां ॿई त ज़ाहिर थी पवंदासीं। कुछ सोच गुलाम, कुछ सोच। लाली छा सोचा अखियूं तो बंदि कयां त मां जो चेहरो तो नज़र अचे, दाहूं थियूं ॿुधण में अचनि। चवे थी पुट गुलाम मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हो? कुछ होश कर गुलाम। उनखे तूं न मूं मारियो आहे। मां तोखे परेशान लॻा थी। जेकॾहिं ईअं कंदे त सभु तोखे ई कातिल सम्झंदा। साईं माण्हू ॾिसंदा सम्झंदा त मां जो सदमो अथसि। तुंहिंजे चेहरे ते सदमो घटि परेशानी ऐं ख़ौफ़ वाज़े नज़र थो अचे। तोखे इन ख़ौफ़ मथां काबू पाइणो पवंदो। ठीकु आहे लाली, मां पाण खे संभालियां थो। जेकॾहिं घर में ई वेठो हूंदे त तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ तां इहो सदमो न निकिरंदो। वञी ॿाहिरि घुमी फिरी अच ताकी तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां इहो सदमो निकिरे। खैरूअ जी तव्हांखे ख़बर आहे? कल्ह खां वठी नज़र ई न आयो। खैरू तुंहिंजे ॻोठ जो आहे, इहो तोखे ख़बर हूंदो, असांखे कहिड़ी ख़बर? मूं सम्झो मतां रहिस जे कम सां वियल हुजे। रहिस जे कम सां वियो हूंदो त बि असांखे ॿुधाए त थोरी निकिरंदो। जे रहिस जो कमु हुजे हा पोइ असां खुटा आहियूं जो खैरू खे चवे हा रहिस जे कम सां वियल न आहे त पोइ पक छार वियो हूंदो। मां वञी घर ॾिसांसि थो। राज़न रहिस जे कम सां खैरू वियल आहे तो पोइ हिन सां कूड़ छो ॻाल्हायो? मलूक ही मसलो करियो आहे। सुभाणे हालार महबूब जे गिचे में हथ विधो ऐं बत्ताराणी पुछा कईंसि उन्हनि खैरू किथे हो तोखे ख़बर आहे? जे इहा ॻाल्हि आहे त सुठो की महबूब खे न ॿुधाए। मां तुंहिंजे कम सां वञा थो त मूंखे इहो ॿुधा छोकिरी केरु आहे, किथां अगवा करे आयो? मां न हिनखे अगवा करे आयो आहियां न हिनखे भॼाए आयो आहियां। सोच हीअ छोकिरी मजबूर ऐं लाचार आहे, हिनजी मदद करे। खैरू हिन जे पोयां को वॾो मसइलो त नाहे थियल? वॾो मसइलो? पर मुंहिंजो मतिलबु आहे त हिन जे पोयां को खून वग़ैरह त नाहे थियल? चाचा ही हिते वेहनि छो नथा? असां खां परे छो बीठा आहिनि? अम्मा हूंदो को मसइलो, इन करे पाण में सलाह पिया कनि। हाणे ॿुध सोट बादल, कमाल खान सां मिली तोखे इहो ॿुधाइणो आहे त खैरू कल्ह खां वठी गुमा घर न आयो। हणी जे मां कमाल खान सां कूड़ हणी अचां पर तोखे घर में वेहणी ईंदो कोन, वरी जे न कंहिं ॿिए वञी ॿुधायोसि त पोइ? सोट ही मसइलो गरो आहे, हिन जे करे कुझु ॾींहं मूंखे घर में ई रहणो पवंदो। जेकॾहिं केरु मुंहिंजो पुछे बि सही त उन्हनि खे तूं इहो ॿुधाइजांइ त खैरू पंहिंजे बामणनि तरफ़ वियो आहे लाड़ ॾे। ॿियनि सां त इहो कूड़ हणां पर रईस कमाल खान खे वञी ॿुधायां त तोसां मिलण लाइ निकितो आहे ऐं अञा ताईं गुम आहे। हिन ॻाल्हि करण सां कमाल खान जो मुंहिंजे मथां शक ख़तम थी वेंदो ऐं उहो इहो ई सोचींदो त मुंहिंजो कमु करे उॾां निकिरी वियो आहे। ठीकु आहे सोट, मां कमाल खान ॾे नियापो खणी थो वञां, बाक़ी सलाह पोइ कंदासीं। पुट जेकॾहिं तव्हांजूं सलाहूं ख़तम थी वियूं हुजनि असां सां वठी कुझु कचहरी कयो। मूंखे एतिरी उम्मीद कोन हुई गुलाम त तूं को एॾो वॾो कमु कंदे ऐं रबनि जी ख़ुशियुनि खे ख़ाक में मिलाए छॾींदे। हाणे मूंखे पक थी वई त तूं पंहिंजी भेण जो रिश्तो लुकमान खे ई ॾींदे। भरोसो कर, सुठो कमाए,
बाक़ी हरू भरू बि कंहिंखे बेज़ार करणु इहो भलो कमु न आहे ओठा। केर थो तोखे बेज़ार करे? हाँ? लुकमान ईंदे वेंदे अॻु वठूं बीठो आहे, इहो भला भलो कमु आहे? गुलाम यार गलती थी वई, ॿीहर अहिड़ी गलती न थींदी। ओठा मूंखे इजाज़त आहे? गुलाम तुंहिंजे लाइ लख रुपयो ठाहे रखियो आहे, जेॾी महिल चवंदे न तोखे खणी ॾींदासीं। ओठा बाबा फ़िलहाल मूंखे ज़रूरत कोन्हे का, जॾहिं ज़रूरत पई त खणी ईंदुमि। चङो मां हलां थो हाणे। अदा मां जे दुख में वकुड़जी वियो आहे, तॾहिं त पैसा न वरितई। तोखे कहिड़ी ख़बर, वॾो शातिर इंसान आहे, ही सिर्फ़ अख रखणी का ईअं करे हो। ॾिसजां 2 ॾींहंनि खां पोइ इहो साॻो ई मोटी ईंदो ऐं चवंदो त पैसा ॾियो। पुटनि ॾिसी पियो न, हयाती ते को भरोसो कोन्हे। आउं त चवां थी पंहिंजे जेरे पंहिंजी छोकिरी जो बार कुल्हनि था लाही खटनि जा भाग। अम्मा मूंखे तकड़ नाहे ऐं ना ही तव्हां तकड़ कयो मुंहिंजी शादीअ जी। तोखे त तकड़ न आहे अदी, चाची सकीना जो मौत जो ॿुधी अम्मा खे अची ख़ौफ़ आयो आहे। अब्बा मौत त अचणी आहे न, उन जो ख़ौफ़ न आहे, पर न्याणी जो बार त लाहियूं न। हा भाई सच थी चई, जॾहिं कुझु ॾींहं अॻु में मीरा जी शादी थी वञे हा त वीचारी सकीना इहा हसरत खणी न वञे हा। उन करे त चवां थी त शानी जो बार लाहे छॾियो, मौत ई मेहमान ते को भरोसो। अम्मा अल्लाह तोखे वॾी हयाती ॾींदो, तूं मुंहिंजी शादीअ जी फिक्र न कर। मां हेॾी तकड़ अथव त पोइ मां हाज़ुर आहियां। तुंहिंजो बिलो बि कंदासीं, पहिरियों न्याणीअ जो बार लाहियूं, मां हाज़ुर आहियां। छा चयो ओठे? आस्ते लाली आस्ते, त बाबो रे ॿुधी वठे। चाचो कोन्हे घर, मीरा की वठी कब्र ते वियो आहे चाची जी। साईं उहो बि उन्हनि सां गॾु वञे हा, अम्मा जी कब्र ते वञी 4 कुल पढ़े हा। तुंहिंजा ई मुंहिंजा कुल चाची जी रूह खे हाणे ॼण सवा पहुचाईंदा। लाली पैसनि जे पोयां अची असां त पंहिंजी क़यामत ई कारी करे छॾीसीं। क़यामत त कारी थी वई, हाणे हिन जहान जो सोच किथे ईअं न थिए जो हिते धिका ऐं थाॿाई खाईंदा वठूं। इन करे ई चवां थी तो ओठे वारनि खां जेतिरा पैसा निकिरनि न कढी वठ। साईं ओठो लख रुपया ॾे पोइ, पर मूं सोचियुमि त कुझु ॾींहं ढर ॾेई पोइ लागी तो हुन खां 3-4 लख रुपया वठूं। ॿधा पैसा उन्हनि खे ॾियण में ॾुखिया लॻंदा, इहो लख लख बि कढंदो अच। लाली तूं सुभाणे ताणी ढर ॾे, ॿिए ॾींहुं ईंदो मान 2 लख रुपया वठण, काॾो न काॾो पटे सटे बि मूंखे ॾींदा। तूं फुरे वठ उन्हनि खे, जेतिरो फुरणो अथई फुरे वठ। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।